नाज़रीन सकरन में खबर है जेका अवां ताईं पहुंचायूं पिया। एहसन रज़ा भट्टी की रिपोर्ट मूजिब त कुछ ॾींहं अॻु सकरन जे ॻोठ 21 दुध जो ॿारड़ो फिदा हुसैन नूनारी अगवा थियण बाद बाज़ियाब थियण ते नूनारी बिरादरी पारां ASP शहीद बेनज़ीराबाद मैडम दुर ताबिश जे मान में आजियानी जो एहतमाम कयो वियो। जॾहिं त ॿारड़े फिदा जी आज़ादी लाइ आवाज़ उथारींदड़ खे बि महिमान तौरु घुरायो वियो, जंहिंखे मेज़बाननि पारां लोंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। जंहिं बाद स्टेट सेक्रेटरी मोहम्मद वारिस नूनारी तरतीबवार मेहमाननि खां वीचार वरिता। आख़िर में मेहमान ख़ासि ASP मैडम दुर ताबिश ॻाल्हाईंदे चयो त तोड़े जो ॿारड़ो आज़ादु करणु पुलिस जी ज़िम्मेवारी हुई, जेका अल्हम्दुलिल्लाह पूरी कईसीं। कंहिं ते बि को थोरो नाहे कयो, पर नूनारी बिरादरी पारां मान ॾियण सां उत्साह जो सबबु ऐं वधीक कमु करण जो हौसलो पैदा थियो आहे। उन्हनि इहो बि चयो त सकरन जे सहाफ़िन पिण असां सां केतिरनि ई पासनि खां मदद कई। उन खां अॻु मेज़बान अब्दुल मालिक नूनारी आयल महिमाननि खे आजियानो पेश कंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं ASP मैडम दुर ताबिश जा, जंहिं जाखोड़ी टीम SHO अमनला सुमरो सां गॾु ॾींहं राति महिनत करे असांजे ॿारड़े खे बाज़ियाब करायो आहे, जंहिंमें सकरन जे सहाफ़िन ऐं सियासी समाजी शख्सियतुनि पिण पाण मल्हायो। उन मौक़े ते ASP सुमेर खान, ASP मोहम्मद तलाल क़ैम खानी, उमेर अकरम खानज़ादा, हाजी चंगुल खान उनड़, नियाज़ लाशारी, वली मोहम्मद भट्टी, अब्दुल हमीद आराई, नियाज़ चांडियो, कुर्बान उमरानी, सावल कीरियो, रज़ा मोहम्मद सियाल, बशीर लाशारी, ज़ीशान सुमरो, मंसूर लगारी, एहसन भट्टी, फ़कीर गुलाम मुस्तफ़ा कीरियो ऐं जावेद सुमरो समेत अहम शख्सियतुनि शिरकत कई। आजियाने दौरान काज़ी अहमद वासी शोएब चांडियो खे पिण आजियाने में शरीक कयो वियो, जंहिंमें फिदा नूनारी जे बारे में पुलिस खे इतला कयो हो। उन दौरान मोहम्मद ज़मान नूनारी ऐं नूर मोहम्मद नूनारी आयल महिमाननि जो आदर भाव कयो, जॾहिं त ॿारड़े खे भोज़की जो वॻो ऐं भोज़की पटको पाराए वोट जी स्टेज ते वेहारियो वियो हो।